शहदादकोट के बच्चे तालीम के हवाले से 50 साल पुरानी ज़िंदगी गुजारने पर मजबूर। सिंध सरकार की बर्थ सर्टिफिकेट की शर्त ने कई बच्चों को स्कूल जाने और इम्तिहानात में बैठने से रोक दिया। दुनिया जा मुल्क तरक्की करे विया, जैं तालीम ते वध मां वध ध्यान ॾिनो ऐं तालीम जो जेको सिस्टम आहे उहो आसान करे ॾिनो अवाम खे, त हर माण्हू पंहिंजे औलाद खे आसान तरीक़े सां, सस्ते तरीक़े सां, बहितरीन तरीक़े सां तालीम ॾियारे सघे। ऐं आउं सिंध जे आला क़यादत यानी वज़ीर आला सिंध या तालीम वारे वज़ीर जे फ़ैसिले सां मुतफ़िक़ न आहियां। कहिड़े हवाले सां त जीअं असां पाण पढ़िया हुआसीं, असांखे वालिदैन न पढ़ायो हुयो, असां पाण रज़ा ख़ुशीअ सां विया हुआसीं स्कूल, न असांखां बर्थ सर्टिफिकेट वरिताऊं, न राह सर्टिफिकेट वरिताऊं, न NIC कापी वरिताऊं वालिदैन जी। अॼोके दौर में ॾिसूं था जीअं ॿारनि खे काफ़ी असां ॾिठासीं स्कूल मां ॿार वापसि कया विया, त बाबा राह सर्टिफिकेट खणी अचो, वालिदैन जी कापी खणी अचो। हाणे उहो वीचारे ॿार खे जेको पंहिंजी रज़ा ख़ुशी सां वञे थो पढ़णु, जंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त मां बि पढ़ी करे कुझु कयां, उनखां जॾहिं बर्थ सर्टिफिकेट घुरनि था, राह सर्टिफिकेट घुरनि था, उहो मायूस थी थो वञे त इहा आहे छा। जेके वालिदैन पंहिंजे नफ़्सा नफ़्सी में बच्चनि जे पेट पालण जे लाइ परेशान आहिनि, हुननि वटि एतिरो टाइम ई कोन्हे त हू कंहिं UC ऑफिस में वञनि। जॾहिं उहो ॿार वञी वालिदैन खे सुवाल थो करे त हू उनखे मायूस कनि था त बाबा असां वटि एतिरो टाइम कोन्हे। उन हवाले सां आउं सिंध गवर्नमेंट खे इहा रिक्वेस्ट कंदुसि, अपील कंदुसि त बराए महिरबानी इहो जेको NIC जी कापी पोइ बि बहितर आहे, हीउ जेको राह सर्टिफिकेट आहे न, इन में तक़रीबन ॿार जेके आहिनि उहे मायूस थी वेही रहनि था, उन्हनि जा वालिदैन मौजूदु न आहिनि, जा ग़रीब आहिनि, जा ॿार जेको पंहिंजी दिली ख़्वाहिश सां पढ़णु वञे थो उहो मायूस थी घर वेही थो रहे। जेकॾहिं इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे जीअं अॻे हुयो, जीअं असां पाण पढ़ियासीं, असांजे वालिदैन जी को बि किरदारु न आहे असांजे पढ़ण में, असां पाण रज़ा ख़ुशीअ सां वियासीं त पढ़ूं, उते असांखां न कार्ड जी कापी वरितऊं, न राह बर्थ सर्टिफिकेट वरितऊं, न राह सर्टिफिकेट वरितऊं। पर हाणे जेकॾहिं हीअ वठनि था त मां पाण ॾिसां थो काफ़ी ॿार मायूस थी घर वेही रहनि था, त हीउ फ़ैसिलो वापसि वरितो ईंदो त इहो तालीम जे लाइ बहितर हूंदो। ज़रूरत इस अमर की है कि सिंध सरकार बर्थ सर्टिफिकेट की शर्त ख़त्म करके तालीम आम करने में अहम किरदार अदा करे, ताकि सिंध के बच्चे भी तालीम जैसे नेमत से महरूम न हो सकें। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदादकोट।